بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। अलिफ लाम मीम तंजीलुल किताब ला रैब फीहि मिन रब्बिल आलमीन। अलिफ लाम मीम रब्बुल आलमीन जे तरफां क़ुरान करीम नाज़िल कयल आहे जंहिंमें को शक न आहे। أم يقولون افتراه بل هو الحق من ربك لتنذر قوما ما أتاهم من نذير من قبلك لعلهم يهتدون। छा इहे चवनि था त क़ुरान करीम खे रसूल अरबी बनायो आहे बल्कि इहो तव्हां जे रब जे तरफ़ां हक़ आहे इन लाइ त तव्हां हुन क़ौम खे ॾेजारियो जंहिं वटि तव्हां खां अॻु में को ॾेजारींदड़ न आयो त मन उहे हिदायत हासिल कनि। الله الذي خلق السماوات والأرض وما بينهما في 6 أيام ثم استوى على العرش ما لكم من دونه من ولي ولا شفيع أفلا تتذكرون। अल्लाह ताला उहो आहे जे आसमाननि ऐं ज़मीनुनि खे ऐं जेका मख़लूक उन्हनि जे विच में आहे उहा 6 ॾींहनि में पैदा फरमाई। उन खां पोइ पाण अर्श अज़ीम ते रौनक अफ़रोज़ थियो जीअं कि संदसि शान वटां आहे। ए मके जा काफ़र तव्हां लाइ अल्लाह खां सवाइ को मददगार ऐं सिफ़ारिशी न आहे। छा पोइ तव्हां नसीहत नथा वठो। يدبر الأمر من السماء إلى الأرض ثم يعرج إليه في يوم كان مقداره 1000 سنة مما تعدون। उहो पाण हर कम जी तदबीर आसमान खां ज़मीन ताईं फरमाए थो। उन खां पोइ हर तदबीर सां कयल कम उन ॾांहुं क़यामत जे ॾींहुं मोटंदो जंहिंजो मिक़दार तव्हांजे हिसाब मूजिब 1000 साल आहे। ذلك عالم الغيب والشهادة العزيز الرحيم الذي أحسن كل شيء خلقه وبدأ خلق الإنسان من طين। उहो ग़ैब ऐं हाज़िर खे ॼाणदड़ ग़ालिब ऐं बाजारो आहे। अल्लाह ताला उहो आहे जे हर शइ खे सोनो ख़लक़ियो ऐं इंसान जी ख़िलक़त जी इब्तिदा मिट्टी मां कई। ثم جعل نسله من سلالة من ماء مهين। उन खां पोइ उन जो औलाद हिकु नुत्फ़े मां पैदा कयो। ثم سواه ونفخ فيه من روحه وجعل لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون। उन खां पोइ उन खे बराबर कयो ऐं उन में पंहिंजो रूह फूकियो ऐं अल्लाह ताला तव्हां लाइ कन अखियूं ऐं दिलियूं पैदा कयूं। तव्हां तमामु थोरो शुक्र करियो था। وقالوا أإذا ضللنا في الأرض أإنا لفي خلق جديد بل هم بلقاء ربهم كافرون। ऐं उहे चवनि था छा असीं जंहिं वक़्तु ज़मीन में मिली मिट्टी थी वेंदासीं छा बेशक असीं उन वक़्तु नए सिर दुबारा पैदा थींदासीं बल्कि इहे पंहिंजे रब जी मुलाक़ात खां इनकार कंदड़ आहिनि। قل يتوفاكم ملك الموت الذي وكل بكم ثم إلى ربكم ترجعون। रसूल अरबी तव्हां फरमायो त तव्हां खे मलकुल मौत मारींदो जेको तव्हां लाइ मुक़रर कयल आहे। उन खां पोइ तव्हां खे पंहिंजे रब ॾांहुं मोटणो आहे। ولو ترى إذ المجرمون ناكسوا رؤوسهم عند ربهم ربنا أبصرنا وسمعنا فارجعنا نعمل صالحا إنا موقنون। ऐं काश तव्हां उन वक़्तु ॾिसो हा जो इहे संदन रब जे अॻियां मुंहुं झुकाए बीठा हूंदा ऐं चवंदा हे असांजा रब असां ॾिठो ऐं असां ॿुधो पोइ तूं असांखे दुनिया ॾांहुं मोटाए असीं नेक अमल करियूं बेशक असीं यकीन रखंदड़ आहियूं। ولو شئنا لآتينا كل نفس هداها ولكن حق القول مني لأملأن جهنم من الجنة والناس أجمعين। ऐं जेकॾहिं असीं चाहियूं त हर इंसान खे हिदायत अता करियूं पर असांजो ही कौल पूरो थियणो आहे जो आऊं यकीनन जहन्नम खे जिन्ननि
ऐं इंसान सां भरींदुसि فذوقوا بما نسيتم لقاء يومكم هذا إنا نسيناكم وذوقوا عذاب الخلد بما كنتم تعملون पोइ तव्हां अज़ाब जो मज़ो चखो उन ई सबबा जो तव्हां हिन क़यामत जे ॾींहं खे विसारे छॾियो बेशक असां तव्हांखे विसारे छॾियो ऐं तव्हां पंहिंजी बदअमली सबबा हमेशा वारो अज़ाब चखो إنما يؤمن بآياتنا الذين إذا ذكروا بها خروا سجدا وسبحوا بحمد ربهم وهم لا يستكبرون असांजे क़ुरान करीम ते फ़क़ति उहे माण्हू ईमान रखनि था जो जॾहिं उन्हनि खे नसीहत कई वञे थी उहे सजदे में किरी पवनि था ऐं पंहिंजे रब जी तारीफ़ सां गॾु तस्बीह कनि था ऐं उहे तकबुर नथा कनि हीअ आयत सजदे शरीफ़ जी आहे हिन जे ॿुधण खां पोइ सजदो करणु लाज़िम आहे تتجافى جنوبهم عن المضاجع يدعون ربهم خوفا وطمعا ومما رزقناهم ينفقون इहे पंहिंजा पासा बिस्तरनि खां परे कनि था ऐं पंहिंजे रब खे ख़ौफ़ ऐं तमह मां पुकारीनि था ऐं जेकी असां हुनखे ॾिनो आहे उन ई मां ख़र्च कनि था فلا تعلم نفس ما أخفي لهم من قرة أعين جزاء بما كانوا يعملون पोइ को माण्हू नथो ॼाणे जेके नेमतूं उन्हनि लाइ मख़फ़ी रखियूं वयूं आहिनि इहा संदन अमलनि जी जज़ा आहे أفمن كان مؤمنا كمن كان فاسقا لا يستوون छा पोइ उहो माण्हू जेको मोमिन आहे उहो काफ़र जहिड़ो थी सघे थो इहे कतन पाण में बराबर नथा थियनि أما الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم جنات المأوى نزلا بما كانوا يعملون पर उहे माण्हू जेके ईमान आणनि था ऐं नेक अमल कनि था पोइ उन्हनि लाइ जन्नतुल मावा आहे इहा संदन महिमानी आहे इन सबबा जो नेक अमल कंदा हुआ وأما الذين فسقوا فمأواهم النار كلما أرادوا أن يخرجوا منها أعيدوا فيها وقيل لهم ذوقوا عذاب النار الذي كنتم به تكذبون पर उहे माण्हू जेके काफ़र थिया पोइ संदन जाइ जहन्नम आहे जॾहिं बि उन मां निकिरण जो इरादो कंदा उन में खेनि मोटायो वेंदो ऐं उनखे चयो वेंदो त तव्हां जहन्नम जे अज़ाब जो मज़ो चखो जंहिंखे तव्हां कूड़ो सम्झंदा हुआ ولنذيقنهم من العذاب الأدنى دون العذاب الأكبر لعلهم يرجعون ऐं आख़िरत जे अज़ाब खां अॻु में असीं ज़रूरु उन्हनि खे दुनिया जो अज़ाब चखाईंदासीं त मन इहे मोटनि ومن أظلم ممن ذكر بآيات ربه ثم أعرض عنها إنا من المجرمين منتقمون ऐं उन खां वधीक केरु ज़ालिम आहे जो उनखे क़ुरान करीम सां नसीहत कजे पोइ बि उन खां इनकार करे बेशक असीं मुजरिमनि खां इंतकाम वठंदड़ आहियूं ولقد آتينا موسى الكتاب فلا تكن في مرية من لقائه وجعلناه هدى لبني إسرائيل ऐं बेशक असां मूसा खे तौरात अता कयो पोइ तव्हां उन जे मिलण में को शक न करियो ऐं असां उन तौरात खे बनी इसराइल लाइ हिदायत करे मोकिलियो وجعلنا منهم أئمة يهدون بأمرنا لما صبروا وكانوا بآياتنا يوقنون ऐं जॾहिं उन्हनि सबुर कयो त असां उन्हनि मां कुझु अॻवान बनाया जेके असांजा हुकुम ॿुधाईंदा हुआ ऐं उहे असांजे आयतुनि ते यकीन रखंदा हुआ إن ربك هو يفصل بينهم يوم القيامة فيما كانوا فيه يختلفون बेशक तव्हांजो रब उहो आहे जेको क़यामत जे ॾींहुं उन जे विच में फ़ैसिलो फरमाईंदो जिन कमनि में उहे इख़्तिलाफ़ कंदा हुआ أولم يهد لهم كم أهلكنا من قبلهم من القرون يمشون في مساكنهم إن في ذلك لآيات أفلا يسمعون छा कुफ़ार मकल लाइ इहा ॻाल्हि ज़ाहिर नथी थिए
जो उन्हनि खां अॻियूं केतिरियूं उम्मतूं असां हलाक कयूं इहे उन्हनि जे घरनि वटां लंघनि था बेशक इन ई में निशानियूं आहिनि छा पोइ इहे नथा ॿुधनि أولم يروا أنا نسوق الماء إلى الأرض الجرز فنخرج به زرعا تأكل منه أنعامهم وأنفسهم أفلا يبصرون छा इहे नथा ॾिसनि बेशक असीं वीरान ज़मीन ॾांहुं पाणी खे हलायूं था पोइ असीं उन मां पोखूं पैदा करियूं था जो उन मां उन्हनि जा चौपाया जानवर ऐं उहे पाण खाइनि था छा पोइ इहे नथा ॾिसनि ويقولون متى هذا الفتح إن كنتم صادقين ऐं कुफार मक्का चवनि था त हीउ फ़ैसिलो कॾहिं थींदो जेकॾहिं तव्हां मुस्लमान सचा आहियो قل يوم الفتح لا ينفع الذين كفروا إيمانهم ولا هم ينظرون रसूल अरबी तव्हां फरमायो त फ़ैसिले ॾींहुं काफ़रनि खे संदन ईमान आण खेनि को नफ़ो न ॾींदो ऐं न ई उन्हनि खे मोहलत ॾिनी वेंदी فأعرض عنهم وانتظر إنهم منتظرون पोइ तव्हां उन्हनि खां पासो करियो ऐं तव्हां इंतज़ार करियो बेशक उहे इंतज़ार कंदड़ आहिनि